डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद की औरत जज के धमकियों ॾियण बाबत केस में तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान गिरफ्तारी वारंट चैलेंज करे छॾिया। सेशन जज ताहिर महमूद मोकल ते हुअण सबब ड्यूटी जज सिकंदर खान की अदालत में इमरान खान तरफां दरख्वास्त दाख़िल कराई वई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीन वॉलपेपर्स जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां हीउ हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।